पंजाब जे ओरह ज़ोराई सिंध में पानी की सख्त खोट बावजूद तकरारी तोनसा पंजनंद लिंक केनाल खोले छॾियो। सिंध में पानी बहिरान वधीक संगीन थियण जो ख़दशो। सिंध हुकूमत जो तकरारी टीपी लिंक केनाल खोलण ते इरसा आॾो सख़्त एहतजाज खत लिखी केनाल बंद करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त सिंध हिन वक़्त 60% पानी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। पंजाब जा केनाल्स 54% पानी खोट बर्दाश्त करे रहिया आहिनि। टीपी लिंक केनाल खोलण सिंध जे ज़ख़्मनि ते लूण बुरकर बराबर आहे। टीपी लिंक केनाल खोलण सां सिंध में पाणी जी खोट वधी वेंदी। इरसा फौरी तौर तकरारी तोनसा पंजनंद लिंक केनाल बंद कराए। पाकिस्तान जो दिफा मज़बूत आहे, को बि ॿिए हथ सां ॾिसी नथो सघे। सिपहसालार जनरल आसिम मुनीर सचो पाकिस्तानी ज़बरदस्त प्रोफेशनल आहे। दहशतगर्दनि खे ॿीहर कंध खणण न ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में समुंड पार पाकिस्तान जे कन्वेंशन के ख़िताब। समुंड पार पाकिस्तान जे केसिस लाइ ख़ासि अदालतूं क़ाइम करण जो ऐलान। मुल्क जे समूरनि यूनिवर्सिटीज़ में परॾे में रहंदड़ पाकिस्तान जे ॿारनि लाइ 5% कोटा मुफ़्त। मेडिकल कॉलेजिस में समुंड पार पाकिस्तान जी 15% कोटा हूंदी। वज़ीर आज़म चयो त समुंड पार पाकिस्तानी असांजा सफ़ीर ऐं सिरनि जा ताज आहिनि। पाकिस्तान जो 24 करोड़ अवाम खे सलाम पेश करे थो। दहशतगर्दनि जूं 10 नस्लूं बि बलोचिस्तान ऐं पाकिस्तान खे नुक़सान नथियूं पहुचाए सघनि। छा दुश्मननि जो इहो ख़्यालु आहे त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा दहशतगर्द पाकिस्तान जी तक़दीर जो फ़ैसिलो करे सघनि था? जेसीं ताईं अवाम गॾु आहे, पाक फ़ौज हर मुश्किल खे आसानीअ सां मुंहुं ॾेई सघे थी। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो समुंड पार पाकिस्तान जी कन्वेंशन खे ख़िताब। आर्मी चीफ चयो त जेके माण्हू ब्रेन ड्रेन जो बयानियो ठाहिनि था उहे सम्झी छॾनि त उहा ब्रेन ड्रेन न पर ब्रेन गेन आहे। परॾे में रहंदड़ पाकिस्तानी ब्रेन गेन जो बहितरीन मिसाल आहिनि। समुंड पार पाकिस्तान जा जज़्बा ॾिसी मुतासिर थियो आहियां। उहे पाकिस्तान जा सफ़ीर ई न पर उहा रोशनी आहिनि जेका पूरी दुनिया ते पवे थी। आलमी रेटिंग एजेंसी फिच पाकिस्तान जी माशी सूरतहाल खे बहितर करार ॾेई छॾियो। फिच क्रेडिट रेटिंग खे अपग्रेड कंदे CCC+ खां वधाए B- कंदे पाकिस्तान जी माशी मंज़रनामे खे मनफ़ी मां वधाए मुस्तहकम करार ॾिनो। फिच जो चवणु आहे त पाकिस्तान में IMF प्रोग्राम ते अमल दरामद बहितर थियो ऐं फाइनेंसिंग ताईं रसाई पिणु आसान थी वई। जून ताईं पाकिस्तान जो मजमूई बजट खसारो घटिजी 6% थी वेंदो। विचोली मुद्दत में ही खसारो 5% थियण जी उमीद आहे। वज़ीर आज़म आलमी रेटिंग एजेंसी फिच जी रेटिंग खे सुठो सौण करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी मईशियत जी दर्जाबंदीअ में बहितरी मुआशी तरक़ी ऐं आलमी बिरादरीअ जो एतमाद ज़ाहिर करे थी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त असां जटादार मईशियत तरफ़ गामज़न आहियूं। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई जी शरह में नुमाया घटिताई आई आहे। बिजली जी क़ीमतुनि में वधीक घटिताई करे अवाम खे हर मुमकिन रिलीफ फराहम कयो वेंदो। समुंड पार पाकिस्ताननि पारां मोकिलियल नाणे में बि इज़ाफ़ो थियो आहे। पंजाब पारां तकरारी टीपी लिंक केनाल खोलण ते पीपल्स पार्टी जो सख़्त रद्दअमल। सेनेटर शेरी रहमान चयो त सिंधु दरिया में पानी जी शदीद खोट बावजूद टीपी लिंक केनाल खोलण सिंध जे माण्हुनि जा हक़ खसण जे बराबर आहे।
सिंध खे इन जाइज़ पाणीअ जे हक़ खां महरूम करण वफ़ाक़ी हम आहंगीअ जे उसूलनि जे बि ख़िलाफ़ आहे। MNA शाज़िया तामरी चयो त सिंध 62% पाणी जी खोट जो शिकार हुजण बावजूदि PP लिंक केनाल छो खोलियो वियो। लिंक केनाल्स खे मुस्तक़िल बुनियादनि ते नथो खोले सघिजे, रुगो पोड में ई खोले सघिजे था। पाणी असां लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। इरसा पाणी मुआहदे ते अमल कराए सिंधूअ ते नवां केनाल ठहण न ॾींदासीं। पंजाब में सिंधु दरिया ते तकरारी कैनाल जी तामीर खिलाफ सिंध सरापा एहतजाज। मटियारी में अयाज लतीफ अली जो जी अगवाणी में क़ौमी अवामी तहरीक जो पैदल मार्च। हैदराबाद में वकीलन जो तकरारी कैनाल खिलाफ एहतजाज। बदीन में तकरारी कैनाल खिलाफ STP जी रैली ऐं धरणो। खैरपुर में तकरारी कैनाल खिलाफ शागिर्द इतिहाद जे सॾ ते रैली कढी वई। कैनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। मटियारी में मार्च खे ख़िताब कंदे अयाज लतीफ अली जो चयो त छा सिंध जे अवाम हुक्मराननि खे पाणी बंदि करण लाइ वोट ॾिनो हो। कुझु बि थी वञे, कैनाल मनसूबो क़बूल न कयो वेंदो। कैनाल रिथा खे रद्द कयो वञे। सिंध जे सान्या मंदन तकरारी कैनाल्स खिलाफ बुरलोई बाईपास वधाइण जो ऐलान करे छॾियो। कराची प्रेस क्लब में एहतजाजी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंधूअ ते धाड़ो क़बूल नाहे, दरिया बचाइण ख़ातिर जिदोजहद जारी रहंदी। डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त सिंधू दरिया जा वारिस सिंधी आहिनि। पंजाब खे सिंध जे पाणी ते धाड़ो हणण न ॾींदासीं। आयशा धारेजो, शहबाज ओस्तो, वकील अगवान काज़िम महसर ऐं ॿियनि जो चवणु हो त दरिया में पाणी नाहे। हिननि वरी सिंधूअ मां कैनाल कढण जो रींगट शुरू कयो आहे। फ़ैसिलो वापसि वठण ताईं जिदोजहद जारी रहंदी। तकरारी कैनाल्स खिलाफ जल्द बबुरले बाईपास ते धरणो हणी पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक बंदि कई वेंदी। सिंधन पाकिस्तान लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ही शहीदनि जो सूबो आहे। असां पंहिंजा वसीला इस्लामाबाद खे ॾींदा आहियूं, पर वापसीअ में कुझु बि नथो मिले। लाड़काणो बार खे ख़िताब कंदे जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो आहे त कैनालनि खिलाफ़ जंग इज़त ऐं अवाम जी गैरत जी जंग आहे। रिथा खिलाफ़ सिंधी अवाम मुतहद आहे। सिंधूअ मां कैनाल कढण खिलाफ जसकम बशीर खान ग्रुप जे 6हें ॾींहुं बि कराची प्रेस क्लब आॾो हड़ताल जारी। डॉक्टर नियाज़ कालाणी जी तबियत ख़राब थी वई, अस्पताल वञण खां इनकार। नियाज़ कालाणी जो चवणु आहे त अस्पताल न वेंदसि। सिंधूअ मां कैनाल कढण वारो फ़ैसिलो लिखत में वापसि वरितो वञे। सिंधूअ जो बका जी जंग जारी रहंदी। बलूचिस्तान जे शहर मस्तोंग वेझो शमसाबाद में पुलिस जी गाॾीअ भरिसां धमाको, 3 एहलकार शहीद, 16 ज़ख़्मी। ट्रेन जी हालत ॻणिजे जोगी। मढ़ई ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। वज़ीर आज़म जी मस्तोंग धमाके जी मज़म्मत। शहीद एहलकारनि खे भेटा पेश। शहबाज शरीफ़ चयो त इंसानियत जो दुश्मन दहशतगर्दनि जा नापाक इरादा खाक में मिलाए छॾींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सिंध जे कुझु इलाइक़नि में सिहत जूं घटि सहूलतूं हुअण जो एतिराफ़। आगा खान यूनिवर्सिटी में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिहत जे शोबे में घणा चैलेंजिस आहिनि। कोशिशुनि बावजूदि सिंध जे कुझु इलाइक़नि में सिहत जूं सहूलतूं घटि आहिनि। हुकूमती पॉलिसियुनि में प्राइमरी हेल्थ केयर खे ख़ासि अहमियत ॾिनी पई वञे। ख़ानगी शोबे जे सहकार सां सिहत जे शोबे में बहितरीअ लाइ क़दम खणी रहिया आहियूं। सभु गॾिजी सेहतमंद पाकिस्तान जो बुनियाद रखी सघूं था। अवाम खे सिहत जूं बहितरीन सहूलतूं ॾियणु तरजीह आहे। हिकु मज़बूत मुस्तहकिम प्राइमरी कैरियर खे फ़ाल करणो आहे। सुप्रीम कोर्ट में आम शेयरनि जा केस फौजी अदालत में हलाइण खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी।
जस्टिस जमाल मंदोखिल रिमार्क्स ॾींदे चयो त बिना FIR जे कंहिंखे गिरफ़्तार नथो करे सघिजे। नई मैजिस्ट्रेट जी इजाज़त बिना कंहिंखे हिरासत में रखी सघिजे थो। दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अदालत PTI पानी जो इलाज कराइण ऐं संदसि ॿारनि सां मुलाक़ात कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। स्पेशल जज सेंट्रल FIA शाहरुख अर्जमन बानी जी ॿिन्ही दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालती हुकुम ते अमल करे 28 अप्रैल ते रिपोर्ट जमा कराइण जो बि हुकुम। पंजाब जे इलाक़े विहाड़ी में नंढो जहाज़ किरी तबाह। जहाज़ जा पायलट पैराशूट ज़रिए हिफ़ाज़त सां लही विया। इलाक़े वासियुनि मूजिब जहाज़ अनवराबाद भरिसां किरी तबाह थियो। सुभाणे खां पेट्रोल ₹8.50, हाई स्पीड डीज़ल ₹6.96, गासलेट ₹7.48 सस्तो थियण जो इम्कान। रिपोर्ट मूजिब वफ़ाक़ी हुकूमत ओकरा जी सिफ़ारिशुनि बाद क़ीमतुनि में घटिताई बाद फ़ैसिलो अॼु कंदी। वज़ीर आज़म जी मंज़ूरी बाद नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। मीरपुर ख़ास में मुबैना क़त्ल थियल लेडी पुलिस एहलकार महफ़ूज़ जरवार जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ते तशद्दुद जी तस्दीक़। पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब महफ़ूज़ जे कंध जी हॾी टुटल हुई। गले वटि ॿिनि हंधनि ते रस्तनि जा निशान हुआ। पेट, कुल्हे ऐं जिस्म जे ॿियनि हंधनि ते बि तशद्दुद थियल हो। औरत सां ज़्यादती थी या न, इन लाइ जुज़ा लेबोरेटरी उमाणिया विया आहिनि। इहा रिपोर्ट अचण बाद हतमी पोस्टमार्टम रिपोर्ट जारी कई वेंदी। मक़तूला जी अमर यासी जरवार पारां पुलिस ते जांच ख़राब करण जो इल्ज़ाम। गंबड़ वेझो ॻोठ पुनल ख़ान कोराई में क़तल कयल शागिर्द संदसि माउ ऐं वालिद जी तदफ़ीन। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द फयाज़ कोराई, संदसि वालिद नादिर कोराई ऐं अमर ज़ुबैदा ख़ातून जा लाश पोस्टमार्टम बाद ॻोठ आंदा विया। आलिन अखियुनि सां तदफ़ीन। फायरिंग में नौजवान फयाज़ कोराई जूं 2 मासूम धीअरूं बि ज़ख़्मी थियूं। 3 भातियुनि खे क़तल कंदड़ वेशी जवाबदार बचल उर्फ बच्चू कोराई एतराफ़ी वीडियो बयान सोशल मीडिया ते वायरल करे छॾियो। पुलिस वेशी कातिल खे गिरफ़्तार करण में नाकाम। कश्मीर में अनोखो जरगो 3 एकड़ ज़मीन 2.5 लख रोक रक़म ऐं 40 मण अन्न जे एवज़ कातिल पीउ खे पुट जो खून माफ़। 24 ॾींहं अॻु मिल्कियत तकरार तां पीउ हथां क़त्ल थियल असगर अली चाचड़ जे खून जो वाहिद बख़्श ख़ान चाचड़ जी सरपंची में जरगो। जवाबदार अब्दुल सत्तार चाचड़ मथां 3 एकड़ ज़मीन 2.5 लख रोक रक़म ऐं 40 मण कणक जो ॾंड। जवाबदार 40 मण कणक ज़मीन ऐं रोक रक़म पंहिंजनि पोटनि खे ॾिनी। मक़तूल जे पुटनि पंहिंजे ॾाॾे खे पीउ जो खून माफ़ करे छॾियो। बख्तियारपुर वेझो ॻोठ बगरियो बाजकाणीअ में अणॼातल हथियार बंदनि गोलियूं हणी औरत खे क़तल करे छॾियो। मक़तूला आमना जो लाश इस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मटियारी में बि जवाबदार 50 वरनि जी औरत खे मथे में सिरूं हणी क़तल करे छॾियो। मस्मात हुस्ना खे कपड़ा धोइण दौरान क़तल कंदड़ जवाबदार रजब जांग गिरफ़्तार। पाकिस्तान सुपर लीग जी 6हीं मैच में लाहौर कलंदर्स जी कराची किंग्स खिलाफ बैटिंग जारी। नेशनल स्टेडियम कराची में थींदड़ मैच में लाहौर जी टीम टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो। कराची किंग्स पहिरीं मैच में मुल्तान सुल्तान्स खे शिकस्त ॾिनी हुई। लाहौर जी टीम इवेंट में खेॾियल 2 मैचिस में 1 में कामयाब थी 1 हाराई वई।
चीन जो लिबास पाए चीन मथां तनक़ीद। अमेरिकी तर्जुमान जो बिठो मयार साम्हूं अची वियो। चीन ऐं अमेरिका विच में शुरू थियल वापार जी जंग फैशन जी दुनिया ताईं पहुची वई। हिकु चीनी सिफारतकार व्हाइट हाउस जी प्रेस सेक्रेटरी कैरोलिन जी वीडियो शेयर कंदे चयो आहे त अमेरिकी तर्जुमान खे पातल ॻाढ़े रंग जे कारी लेस वारी ड्रेस चीन जे शहर माबो जी हिकु फैक्ट्री मां तयार थियल आहे। चीनी सफ़ीर तंज़ कंदे लिखियो आहे त चीन ते इल्ज़ाम लॻाइण कारोबार आहे ऐं चीन मां ख़रीदारी ज़िंदगी आहे। बांग्लादेशी मॉडल ऐं अॻूणी मिस बांग्लादेशी सिफारती लाॻापा ख़तरे में विझण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार। बांग्लादेशी इख़्तियारनि मूजिबि मॉडल मेघना आलम सोशल मीडिया ते हिकु सऊदी सिफारतकार ख़िलाफ़ ग़लति ॼाण पखेड़ी, जंहिंजो मक़सदु आलमी लाॻापा ख़राब करणु हो। ढाका जी अदालत मॉडल मेघना खे 30 ॾींहनि लाइ जेल माणे छॾियो।